दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, जीअं त हिन वक़्तु सॼी दुनिया कोरोना जहिड़ी वबा जी लपेट में अची चुकी आहे ऐं इहो सिलसिलो चीन खां शुरू थी पाकिस्तान ताईं पहुतो ऐं सिंध में हिन वक़्तु घणे खां घणा केस ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं केतिरियूं फुतगियूं पिणु थी चुकियूं आहिनि। जेतोणीकि हीअ वबा इंतिहाई ख़तरनाक वबा आहे। हिन जो इलाजु अञा ताईं मुमकिन बणिजी त कोन सघियो आहे, पर उन जे बावजूदि असां खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि साम्हूं आई आहे त हिन वबा जो माण्हुनि ते नफ़्सियाती तौरु गहरो असरु पियो आहे। नफ़्सियाती तौरु हिकिड़ो दबाव पियो आहे। नफ़्सियाती तौरु माण्हू हिन मुंझारे मां निकिरी कोन सघियो आहे ऐं असां वटि घणे खां घणा जेके मौत साम्हूं आया आहिनि ऐं घणे खां घणा जेके केस बि साम्हूं अचनि पिया, उहे बि नफ़्सियाती तौरु माण्हुनि खे मुंझारो हुजण जे करे किन खे अटैक थिए थो, किन सां ॿियो मसइलो थिए थो। हिन सॼे सूरत हाल में असां इहा कोशिशि कई त कंहिं माहिर नफ़्सियाती डॉक्टर खां हिन सिलसिले में ॻाल्हाइजे जेको असांजे माण्हुनि खे आगाही ॾिए ऐं असांजे माण्हुनि खे इहो सम्झाए त नफ़्सियाती तौरु हिन बीमारी खे कीअं मुंहुं ॾेई सघिजे थो। छाकाणि जो हीअ जेका सूरत हाल आहे हीअ का बंदूक जी या हथियार सां जंग विढ़ण जी सूरत हाल कोन्हे को, हीअ सॼी जेका आहे सा ज़हनी जंग आहे। ज़हनी तौर ते हिन जंग खां असां छुटकारो हासिल करे सघूं था। इन सिलसिले में अॼु असां डॉक्टर शाहनवाज़ दल जेको नफ़्सियात जो माहिर आहे उन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जेका अव्हां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। डॉक्टर शाहनवाज़ दल न रुॻो पाण प्रोफेसर आहे, पर संदसि हिन समाज सां निहायती गहरो लाॻापो आहे। उन समाज सां जुड़ियल आहे। उनखां सवाइ पाण हिकु राइटर जी हैसियत सां बि तमामु सुठी मञता माणे चुको आहे। संदसि कुझु किताब छपियल आहिनि, मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ मैगज़ीननि में संदसि पेपर छपजंदा रहनि था। हू दुनिया जे केतिरनि मुल्कनि में लेक्चर पिणु करे आयो आहे ऐं पंहिंजे इदारे पारां हेल्थ मैगज़ीन पिणु कढंदो रहियो आहे। उनखां सवाइ पाण MK हॉस्पिटल जहिड़ो हिकिड़ो शानदार इदारो हैदराबाद में क़ाइमु कयो आहे। हाणे असां वधूं था डॉक्टर शाहनवाज़ दल ॾांहुं। डॉक्टर साहब, असांजो तव्हां खां पहिरियों सुवालु इहो आहे त कोरोना कोविड-19 जो नफ़्सियाती तौरु माण्हुनि ते केतिरो दबाव पियो आहे? पाकिस्तान में पहिरीं गैर यकीनी जी सूरत मौजूदु हुई। उनखां पोइ असांजे समाज में नफ़्सियाती बीमारियूं जेके आहिनि उन्हनि जा ओञाण अलामतूं पहिरीं खां ई मौजूदु हुआ। असां कंहिं न कंहिं तरीक़े सां मुख़्तलिफ़ लम्हनि ते, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, मुख़्तलिफ़ दौरनि में कंहिं न कंहिं नफ़्सियाती आर्ज़े में थोरा घणा मुतासिर हूंदा आहियूं या थोरो घणो नफ़्सियाती आर्ज़ो असांजे अंदरि मौजूदु हूंदो आहे। हाणे हीअ सभ खां पहिरीं स्टैग्मा, जंहिंखे असां चऊं था कलंग जो टिको, या जेको माण्हू चवनि था दादा फलाणो कोरोना थी वियो, उनखे अछूत सम्झनि था, उनखां परे था थी वञनि। ॾिसो, दुनिया जूं जेके मेडिकल एडवाइज़री बोर्ड आहिनि, जंहिंमें WHO आहे, हेल्थ सिस्टम आहिनि, या जेके बि माण्हू आहिनि या हुकूमत वक़्तु आहिनि, उहे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जे एडवाइस सां, सलाह सां, मशवरे सां उहे जेके एडवाइज़री ॾियनि थियूं, उन्हनि में सभिनि खां पहिरीं समाजी विधि जी ॻाल्हि पई थिए। उनखां पोइ पहिरीं हीअ जेको आहे ग्लव्स पायो, मास्क पायो, हथनि खे वॉश कयो, सैनिटाइज़र सां करियो, साबुण सां करियो, ऐं इहे थियूं एहतियाती तदबीरूं। पर इन्हनि समूरनि सां गॾोगॾु असांखे, जीअं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे चैनल जो, त जीअं तव्हां आयो ऐं तव्हां पंहिंजे माण्हुनि जे ख़्यालु रखण जे लाइ अॼु मूंसां ॻाल्हि ॿोल पिया करियो। इन मां जेकॾहिं कंहिं हिकिड़े माण्हू खे बि नफ़्सियाती तौर ते मुस्तहकम थी वियो, नफ़्सियाती तौर ते सगारो थी वियो, नफ़्सियाती तौर ते उहो माण्हू इन कोविड-19 सां विढ़ण जहिड़ो थी वियो, त असां सम्झो त पंहिंजो थोरो घणो इनपुट न ॾिठोसीं त जेकॾहिं सिज जी रोशनी त नथा ॾेई सघूं, पर असां ॾीओ जलाए हिकिड़ी कुंड खे त रोशन करे सघूं था। सभ खां पहिरीं स्टेग्मा थो अचे, उनखां पोइ दबाव, स्ट्रेस, उनखां पोइ तशवीश, एंग्ज़ाइटी, उनखां पोइ डिप्रेशन थो अचे, उनखां पोइ माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी हैरास जी सूरत आहे, जंहिंखे असां पैनिक्स चऊं था, उहे अचनि था। असांखे
तव्हांखे समूरनि माण्हुनि खे हिन वॾी बीमारी सां, हिन वबा सां मुक़ाबिलो करिणो। हीअ पहिरियों दफ़ा न आहे, सदियुनि खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, मुख़्तलिफ़ ॾहाकनि में, मुख़्तलिफ़ सदियुनि में इहे वबाऊं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं इंसान जे वजूद खे, इंसान जे जेको आहे सिर आहिनि उन्हनि में जेको आहे सो मौत जो रासो कंदियूं वञनि पियूं, मौत जे हवाले कंदियूं वञनि थियूं ऐं कुझु बची वञनि था। ऐं हींअर साइंस तमामु घणी तरक़ी करे चुकी आहे। जेकॾहिं असां एहतियात कंदासूं त पंहिंजो पाण खे, पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजनि समूरनि माण्हुनि खे हिन खां बचाए सघूं था। हिन सॼी सूरत में माण्हुनि खे केतिरो स्ट्रांग रहणु घुरिजे या कीअं हिन सॼी सूरत में मुंहुं ॾाढो बहितरीनु सुवालु आहे त हिन सॼी सूरत में असांखे स्ट्रांग कीअं थियणो आहे। असां चौखंबा ॿधा पिया आहियूं। हिकिड़ा उहे जेके हेकल व्याकल थी विया आहिनि, अकेला जो शिकार थी विया आहिनि, जेके असां आइसोलेशन था चऊं। ॿिया उहे जेके पंहिंजो पाण खे शक में मुब्तला करे पिया हलनि त किथे असांखे त कोविड न आहे, ऐं उहे उन स्टेगमा जे करे, कलंग जे टिके जे करे, उन अछूत हुअण जे करे, उन दॿे जे करे ऐं उन जेको आहे न सो हिकिड़ी बछा जे करे उहे सम्झनि था त असांखे उहे माण्हू असांखां परे थी वेंदा, दूरि थी वेंदा। त ख़ुदारा पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते एतिरो सगारो करियो, दुनिया जी समूरियूं साइंसूं, दुनिया जा समूरा इल्म, दुनिया जा समूरा सिहत जा ॾाहा, दुनिया जी समूरियूं हुकूमतूं इन शइ ते ज़ोर पई ॾियनि त ख़ुदा जे वास्ते एहतियात करियो, समाजी विथी खे क़ाइमु करियो, हथ साफ़ु करियो, पंहिंजी सफ़ाई रखो, सैनिटाइज़र जो इस्तेमालु करियो। उनखां पोइ बुलंद बा आवाज़ सभु डॉक्टर चवनि पिया त 99% माण्हुनि खे इहो कोविड थींदो, उन्हनि मां 1% माण्हू मरंदा, जिन खे उहे मरंदा जिन खे ब्लड प्रेशर हुजे, शुगर हुजे, जिन खे ॿियो को आर्ज़ो हुजे, जंहिंखे दम हुजे, जेके जीअं असां वटि ॿाराड़ियुनि में माण्हू सिगरेट घणो था पियनि, उन्हनि खे COPD माना फिफड़ सुकड़ण जी बीमारी जेका थींदी आहे, मुतहदी या पुराणी फिफड़ सुकड़ण जी बीमारी आहे, उहे हूंदी आहे त उन्हनि ते हिन जो वधीक वासो थो थिए, हीअ बीमारी वधीक असरअंदाज़ थी थिए। या उहे माण्हू जेके जिन जो मुदाफ़िती निज़ाम जेके कंप्रोमाइज़ आहिनि, हेपेटाइटिस B आहे, C आहे, जिन खे अॻे कुझु ॿियूं बीमारियूं आहिनि, जेके माण्हू सिहतमंद आहिनि, जेके माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे कारोबार में अॻियां आहिनि, उन्हनि माण्हुनि खे हीअ बीमारी कोन थींदी। पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते सगारो करियो। सगारे करण जे लाइ तव्हां एक्सरसाइज करियो, तव्हां साह जूं एक्सरसाइज़ूं खणो। हीअं साह खणणो आहे, पोइ वरी साह रोके, पोइ वरी साह वात जे ज़रिए नक जे ज़रिए खणणो आहे, वात जे ज़रिए कढणो आहे। इन सां तव्हांजे ज़हन जो दबाव घटिजे थो, इन सां तव्हांजे अंदरि जेका हिरास थो डेवलप थिए उहो घटिजे थो। उनखां पोइ पंहिंजी हेल्थ सिस्टम ते या दुनिया जे हेल्थ सिस्टम ते एतबार करियो। उहे जेके ॻाल्हियूं तव्हां सां कनि पिया उन्हनि ते जा एतबार कंदो त तव्हांजे अंदरि हिकिड़ी यकीन पैदा थींदी, तव्हांजे अंदरि हिकिड़ी मुस्तहकम यकीन पैदा थींदी। उनखां पोइ तव्हां हिन वबा सां विढ़ी सघो था। तव्हां समाजी विथी क़ाइमु रखो, छुओ न, कंहिंखे छुओ न, पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे, कंहिंखे आहे या न आहे, उनखे बि छुओ न। जॾहिं तव्हां उनखे छुअंदो न हो त तव्हां बीमारी खां परे आहियो। तव्हां 5 फुट ते 3 फुट ते 4 फुट जी समाजी विथी रखंदो त उनजे वात मां जेको मरीज़ आहे उनजे वात मां जेकॾहिं को इन्फेक्शन ट्रांसमिट थो थिए खंघि जी सूरत में, ज़ुकाम जी सूरत में, उहो बि तव्हां ताईं न पहुचंदो। तव्हांखे जेकॾहिं मास्क पातल हूंदो त तव्हां उनखां बची पवंदो। थोरी 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 पंहिंजे सिस्टम, पंहिंजी हुकूमत, पंहिंजे वक़्त जी हाकम जे तरफ़ां जेके सलाहूं ॾिनियूं आहिनि तव्हांजे बचाव जे लाइ, उन्हनि ते अमल करियो। जेतिरो तव्हां उन्हनि ते अमल कंदो ओतिरो तव्हां पंहिंजो पाण खे हिन मौतमार वबा खां बचाईंदो। इहा हिन सां विढ़णो आहे, ख़ौफ़ करे जेकॾहिं असां ॿिरनि में लिकी वियासीं, असां मुक़ाबिलो न कयोसीं, असां हथियारबंद थी मुक़ाबिलो कंदासीं। ग्लव्स पाईंदासीं, मास्क पाईंदासीं, समाजी विथी रखंदासीं। जेकॾहिं तव्हां वटि मास्क न आहे, खंघि थी अचे त तव्हां हिते कंदो। अलामतूं, ओञाण, एहतियाती तदबीरूं तव्हांखे हर जॻह ते नज़र अचनि थियूं, पर ख़ुदा जे वास्ते ज़हनी तौर ते पंहिंजो पाण खे सगारो करियो। जेतिरो ज़हनी तौर ते सगारो कंदो ओतिरो तव्हां मुक़ाबिलो कंदो। वबा जा ॾींहं आहिनि, वबा जे ॾींहं में जीअं गैब्रियल गार्शिया मार्किस लिखियो या अल्बर्ट कैम्यू लिखियो या ॿियनि जेके राइटर्स हुआ उन्हनि लिखियो, तव्हां सुठियूं डायरियूं लिखो, तव्हां पंहिंजा ॾींहं सॼे जा वीचार लिखो। तव्हां सुठा राइटर भले न हुजो, पर जेकॾहिं तव्हांखे सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी लिखणु ख़ाली अचे थो त जेका ॾींहं जी रुदाद उहा पने ते लाहियो। ऐं तव्हां सोचे नथा सघो त केतिरो असां सगारो अदब डेवलप थी वेंदो, केतिरो सगारो असां वटि तजुर्बा डेवलप थी वेंदा, केतिरियूं असां वटि ऑटोबायोग्राफीज़ डेवलप थी वेंदियूं। सिर्फ़ु थोरी महिनत करणी आहे, मुक़ाबिलो करणो, पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखो। समाजी वेबसाइट ते मसरूफ़ रखो, दोस्तनि सां, ॿाहिरनि सां, भेनरुनि सां, राज सां, पत सां, पाड़े सां, फ़ोन जे ज़रिए राब्तनि में रहो। तव्हां समाजी विथी खे क़ाइमु रखी तव्हां कंहिंसां मिलणु वञी सघो था। पाबंदी कंहिं शइ ते कोन्हे।
ही छुड़वागी असांखे मारे विझंदी, ही नादानी असांखे मारे विझंदी। ही जेको असां चऊं था त वायरस कोन्हे, वायरस आहे, वायरस जो वजूद आहे। इहे शयूं तव्हां हुकूमतनि ते छॾे ॾियो त इहा साज़िश आहे या फलाणी शइ आहे, इहो मैन्युफैक्चर्ड आहे, लेबॉरेटरी में ठहियो, इहो असांजो कमु न आहे। असांखे इन सॼी समूरी सूरत मां पंहिंजो पान ताज़ो करण लाइ इन सां विढ़णो आहे। विढ़ण लाइ को बंदूक खणी न आहे विढ़णो, विढ़ण लाइ असांखे ग्लव्स सां, मास्क सां, समाजी विथी सां, पंहिंजे ख़्यालु करण सां, पंहिंजनि प्यारनि, अज़ीज़नि, रिश्तेदारनि, भाइरनि, भेनरनि, राजभाग ओड़े पाड़े हिकिड़े इंसान जी जीअं ज़िंदगी बचाई, उन सम्झो सॼी काइनात जी ज़िंदगी बचाई मिसल। असांखे पंहिंजे डॉक्टरनि खे संभालणो आहे, असांखे डॉक्टरनि खे पंहिंजे मरीज़नि खे संभालणो आहे, असांखे लॉ एनफोर्समेंट एजेंसी जे चवण ते अमल करिणो आहे। उहे जेके चवनि था असांजे भले जी ॻाल्हि था कनि, त ख़ुदा जे वास्ते समझदार असां सदियुनि हज़ारनि सालनि जी सुधरियल क़ौम आहियूं सिंधी। असां ते क़ौम जे हर फ़र्द जो हक़ु आहे त असां पंहिंजी क़ौम खे इन विचड़ंदड़ बीमारी खां बचायूं। ख़ुदा जे वास्ते तव्हां बीमारी खे फैलजण जो सबबु न थियो, तव्हां बीमारी खे पखिड़जण जा सबबु न थियो। जेकॾहिं तव्हां बीमारी खे पखिड़ण जा सबबु थियो त भई तव्हांजे मथां हुनजो कंहिं बि मौत जो ज़ुम्मो तव्हांजो हूंदो। जेकॾहिं मिसाल जे तौर ते तव्हांखे ॿिए माण्हू में बीमारी पखिड़ियो था ऐं उन माण्हू जी वफ़ात थी वञे, उहो माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए थो वञे, त उन जा ज़िम्मेदार तव्हां हूंदो अख़लाक़ी तौर ते। बाक़ी पंहिंजो पाण खे तव्हां ढको सलाह ॾियो त पंहिंजो पाण खे आसरा ॾियो त मुंहिंजे करे कोन्ह थियो आहे, पर ज़मीर जंहिंजो जागिल हूंदो आहे उहो इन शइ खे सम्झे थो त असांजी हिकिड़े ज़िम्मेदार शहरी जी हैसियत सां, हिकिड़े सुठे पाकिस्तानी जी हैसियत सां, हिकिड़े सुठे सिंधी जी हैसियत सां, हिकिड़े सुठे इंसान जी हैसियत सां, हिकिड़े सुठे मुस्लमान जी हैसियत सां असां समूरनि ते फ़र्ज़ु आहे त असां बीमारी खे पखिड़जण जो सबबु न थियूं। सॼी दुनिया वक़्तु में तव्हां छा था सम्झो इहो सिलसिलो किथे बंदि कंदो, ख़ासि करे असांजी सूरत में आहे, असां केतिरे वक़्त ताईं के बि जेके तव्हांखे माण्हू मफ़ूज़ा, ॾंद कथाऊं, मन घणत कहाणियूं जेके फूकूं ॾियनि था सोशल मीडिया ते, जेके नान चिकरिंगल माण्हू आहिनि, फलाणो हीअं करियो, फलाणो ॿिज खाओ, फलाणो पन खाओ, फलाणो टीरो करियो, फलाणो हीअं करियो, इहो सभु कुझु कोन्हे। इहो माण्हुनि खे सां वेसाघाती पई थिए। इन्हनि जेके नीम हकीमनि जे या नीम डॉक्टर्स जे पोयां न लॻो। ख़ुदा जे वास्ते WHO दुनिया जो मुस्तनद इदारो आहे। हुकूमत वक़्तु जेको तव्हांजी हुकूमत वक़्तु आहे, जिते जिते तव्हां रहो था, दुनिया जी कंहिं बि कुंड कुर्छ में रहो था, उहो मुस्तनद इदारा आहिनि। उहे जेके आलमी ॼाण, तहक़ीक़ ऐं खोजना खां पोइ जेके शयूं साम्हूं अचनि थियूं, उन्हनि जे बुनियाद ते उहे जेके एडवाइज़री ॾियनि था या हेल्थ जी तदबीरूं ॿुधाइनि था, उन्हनि ते अमल करियो। इहे वबा जेके माज़ी जूं वबाऊं आयूं आहिनि, उहे साल भलियूं आहिनि, 2 साल भलियूं, 10 साल भलियूं, 5 साल भलियूं। हिन खे अञा कुझु नथो चई सघिजे। असां समूरनि माण्हुनि खे हिन वबा सां गॾु रहणो पवंदो। सिंध सलामत, असां सभु सलामत आहियूं त सिंध सलामत आहे। जेकॾहिं सिंध सलामत आहे त पाकिस्तान सलामत आहे। जेकॾहिं पाकिस्तान सलामत आहे त काइनात जो गोलो सलामत आहे। असां हिन गोले जा हिसेदार आहियूं। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद कजे। असीं सॼी दुनिया जा इंसान, उन्हनि सभिनि जा ख़ैर खां क़ौम आहियूं सिंधी माण्हू। उमेदु कंदुसि त तव्हां ॿाहिरि मुंहिंजी नंढड़ी कावश खे मान ॾींदव ऐं पंहिंजो पाण खे हिन बीमारी खां बचाव कंदव ऐं ॿियनि खे पंहिंजो पाण खां बचाईंदो ऐं उन्हनि खां पंहिंजो पाण खे बचाईंदो। साथ सलाम।